अचो त दुनिया जी पहिरीं फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। राय कई रंजूर टक्कर तोय टाकियो चढ़े, लांचो लक लतीफ़ चए हले हो त हुज़ूर। रहिया सभु रुञनि में ससुअ जा सालूर, साजन मेड़ियुसि सूर सुख न मेड़ियुसि सुपिरी। नंढियुनि नंढियुनि पथरियुनि मिलियल वारीअ मथां घुमंदे तोड़े जो ससुरी लाचार थी पेई आहे त बि टकर टाकियो चढ़े पई। टकरनि मथां वॾे अज़म सां अॻिते वधे पई। लांचो लक लकनि खे ओरांगींदे मथां टपंदे ही पंहिंजे होत हुज़ूर ॾांहुं पई वधे, उन जे वेझो थींदी पई वञे। ससुई जेके नफ़ीस कपिड़ा ढकींदी हुई, उहे सभु पुराणियूं ॻाल्हियूं थी वयूं। सुहिणा वेस वॻा सभु रुञ जी नज़र थी विया। रुञ में रुलंदे सुहिणा कपिड़ा पिरीअ मथां घोरजी चुका। ससुईअ खे सुखनि न पर सूरनि पुनूं पंहिंजो पिरी मिलायो आहे। सुख त हुन खे घर वेहण जी तलक़ीन पिया कनि, ससुईअ खे बेहिमतो पिया कनि, पर सूरनि साथ ॾेई पुनूं वापसि वठी ॾिनो अथसि।